नाजरीन, NPCIH मरकज़ी सदर एडवोकेट सिकंदर अली कीरियो, सूबाई सदर मुरीद खान जोखियो, नायब सदर गुलाम रसूल कीरियो, जनरल सेक्रेटरी मोहम्मद यासीन कीरियो पंहिंजी ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त कोरोना वायरस पूरी दुनिया समेत पाकिस्तान में फैलिजी रहियो आहे। वफ़ाक़ी तौर सूबाई हुकूमत अवाम खे का बि सहूलियत ॾियण में नाकाम थी रही आहे। मेडिकल स्टाफ, पुलिस, सहाफ़ी भी पंहिंजो किरदारु बहितरीन अंदाज़ सां करे रहिया आहिनि, लेकिन हुकूमतुनि पारां को बि सहाफ़ियुनि खे बि को पैकेज न ॾेई रहिया आहिनि। हुन चयो त NPCIH जा कारकुन हिन ॾुखी घड़ीअ में साईं अली शाह राशिदी जे हुकुम ते पाकिस्तानी अवाम ऐं पाक फ़ौज गॾु आहिनि। हुन चयो त सिंध जे ज़राअत खे माकड़ वॾो नुक़सानु ॾेई रही आहे, लेकिन सूबाई हुकूमत माकड़ मारण लाइ के बि जुगा उपाउ न वरिता आहिनि। हुन चयो त सोशल मीडिया जा दोस्त बग़ैर तस्दीक जे ख़बर न हलाइनि। ग़लति ख़बर हलाइण सां नौजवान में मायूसी पकड़िजे थी। उन मौक़े ते अली असगर मंगसी, अलीशेर कीरियो, अब्दुल गनी कीरियो, शाहनवाज़ बिरोई, अब्दुल कादिर गबोल, तारिक राजपर, कुर्बान चवाण, सैफल कीरियो, गुलाम मुस्तफ़ा कीरियो ऐं ॿिया प्रेस कॉन्फ्रेंस में मौजूदु हुआ। वधीक ॾिसंदा रहो SMC न्यूज़। रिपोर्ट कुर्बान वराणी। जे चवण ते पूरे पाकिस्तान में जिथे जिथे कोविड-19 जे करे जेके माण्हू मुतासिर थिया आहिनि या जिथे जिथे जहिड़ा हालात पैदा थियनि पिया, असां पंहिंजा हाणे काफ़िला ज़िले लेवल ते, तालुके लेवल ते, डिवीज़नल लेवल ते, सूबाई लेवल ते जेको आहे खणी माण्हुनि में अवेयरनेस पैदा कंदासीं ऐं जेका माण्हुनि जी सहूलियत जे हवाले सां शइ थी सघंदी असां उन में मदद कंदासीं। ॿियो हिकिड़ो इशू आहे असां वटि जेको ख़ासि तौर ते सिंध में आमतौर ते हले पियो थो, माकड़ जो जेको आहे उहो आहे इशू। माकड़ कुदरती अज़ाब आहे हिकिड़ो, पर असां इन में ॾाढो ॾुख थो थिए जेॾीमहिल असां पंहिंजे सिंध जे इलाइक़नि जे फसलनि खे, ग़रीबनि जे महिनतुनि खे ईअं जेको आहे सो अज़ाब इलाही खां ॾिसंदे करे ऐं उन्हनि ते असांखे ॾुख थिए थो त गवर्नमेंट असां ते इन ते कंहिं बि क़िस्म जो को बि क़दम कान थी खणे। हीअ ग़रीबनि जी महिनत आहे, ग़रीबनि वरी कोशिशुनि सां पंहिंजे फसलनि खे बचाईंदा आहिनि, हारी नारी जेके आहिनि, ऐं असांजे बाक़ी इलाइक़नि जो बि मतिलबु शहर कीरे जो या कारोबारी सिस्टम जो असांजे ज़राअत ते मुनसर आहे। ऐं ज़राअत जेकॾहिं असांजी मज़बूत न हूंदी त असांजो गवर्नमेंटूं शायदि मज़बूत न रही सघनि। असां इन प्लेटफार्म तां, NPCIH जे प्लेटफार्म तां सहाफ़ी भाइरनि जे तवसुल सां हीअ शइ पहुचाइण था चाहियूं त माकड़ ते ख़ुदा असां गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान मिली करे अहिड़ो को लाइअमल ठाहिनि जिन इलाइक़े तो क्या करूं हाथ में बंधे हुए, बोलूं तो क्या बोलूं दिमाग है कटी हुई, लिखूं तो क्या लिखूं कलम है बिका हुआ। साईं ये जेको सिस्टम हले तो अॼुकल्ह कोरोना जो इन जे बाद मुकम्मल तौर इंतज़ामिया सां ताउन लाइ तयारु आहियूं। असां DC साहब खे, SP साहब खे ऐं जेके बि थी जेके असांजे हिते जा अमलदार आहिनि, असां मुकम्मल असांजा वज़ाकार तौर NPCIH जी सेकेंडरी टीम मुकम्मल तयारु आहे। ऐं माकड़ जे हवाले सां मां डिप्टी कमिश्नर